हाँ मां तुंहिंजे बिना कुछ बि त नाहियां। हाँ मां तुंहिंजे बिना कुछ बि त नाहियां। तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां। हाँ मां तुंहिंजे बिना कुछ बि त नाहियां। हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा। हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा। पाण खे तुंहिंजे लाइ, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां। हा मां तुंहिंजे बिना कुछ बि त नाहियां। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं पंहिंजनि सां गॾु हुजो। मुंहिंजूं दुआऊं हमेशह अव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। कोशिशि कंदा कयो त जॾहिं बि दुआउनि जे लाइ हथड़ा खणो त असांखे बि यादि रखंदा कयो। छो त चवंदा आहिनि न त दुआ उहो कमु करे वेंदी आहे जेका नामुमकिन जंहिंखे चइजे। त दुआऊं कंदा कयो असांजे लाइ बि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं अॼु जो टॉपिक इहो आहे त असां ज़िंदगीअ में ॾाढियूं ख़्वाहिशूं कंदा आहियूं। जॾहिं खां असां हिन दुनिया में ईंदा आहियूं त असांजूं ख़्वाहिशूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं माण्हू मतिलबु जीअं जीअं ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं वेंदियूं आहिनि त उहे ख़्वाहिशूं असांखे वणंदियूं न आहिनि। उनखां पोइ नेक्स्ट लेवल ते वञी ख़्वाहिशूं पहुचंदियूं आहिनि। त ईअं छो आहियूं असां? नाशुक्रा छो आहियूं? असांखे ज़िंदगीअ में हथ आहिनि, पेर आहिनि, अखियूं आहिनि, कन आहिनि, ज़बान आहे। अलाह साईं एॾी ज़बरदस्त तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे, त पोइ असां नाशुक्रा छो हूंदा आहियूं जेकॾहिं हिन दुनियावी हिसाब सां? छो त हीअ दुनिया आहे, दुनिया में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे रैंक जे हिसाब सां अलाह साईं बि माण्हुनि खे जेको आहे सो पंहिंजो मर्तबो ॾिनो आहे। त कोशिशि कंदा कयो त जंहिं माण्हूअ खे अलाह साईं इज़त ॾिए थो, जंहिं माण्हूअ खे अलाह साईं खे मान मर्तबे ताईं पहुचाए थो, त तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां बि उनजी इज़त कयो, तव्हां बि उनखे मान मर्तबो ॾियो। असां हिते ॾिसंदा आहियूं त घर में जेकॾहिं 3-4 भाइर आहिनि त उहे उन्हनि मां जेकॾहिं हिकिड़ो भाउ सुठो खाईंदो आहे, सुठो पाईंदो आहे, त ॿियो भाउ वरी उन बारे में सोचींदो आहे, उनखे दुआ न ॾींदो आहे, उन लाइ ख़ुशि न थींदो आहे। त ईअं असां छो थी विया आहियूं? कोशिशि कयूं त असां ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थियूं, ॿियनि जे लाइ जीऊं, ॿियनि जे लाइ ज़िंदगी गुज़ारियूं। पंहिंजे लाइ ज़िंदगी गुज़ारे ई वेठा आहियूं, पर ॿियनि जे लाइ असां जीअणु सिखूं त ॾाढी ज़िंदगी में आसानी थी वेंदी। जेकॾहिं तव्हांखे बि सुकूनु खपे थो, तव्हांखे बि ज़िंदगी में तव्हां चाहियो था त तव्हां सफ़ा मतिलबु बेचैनी तव्हांजी ज़िंदगी मां ख़तमु थी वञे, त पोइ ॿियनि जे लाइ जीअणु सिखो। तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त ज़िंदगी छा आहे। ज़िंदगी असुलु इन जो नालो आहे त ॿियनि जे लाइ जीअणु सिखो। सो 021-351-22-964 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो। मैसेज अव्हां कंदो, राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। ऐं उन सां गॾु गॾु लाइव कॉल्स करे कचहरी करे सघो था, को सुठो सुठो गीत ॿुधाए सघो था, का शाइरी ॿुधाए सघो था। पर जेको दोस्त मैसेज कंदो उनखे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे, रिक्वेस्ट आहे त को न को सुठो सुहिणो नज़म, का न का सुठी सुहिणी पोइट्री या का न का सुठी सुहिणी ॻाल्हि लिखी ज़रूरु तव्हां मैसेज में मोकिलियो, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं कुझु सिखिया बि मिली वेंदी आहे तव्हां वटां। त हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि ख़ूबसूरत कलाम आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आफ़ज़ा परवीन जो, हैरान हुआ हैरान हुआ। एंजॉय दिस ट्रैक। इन ट्रैक खां वरी वापसि थो अचां, केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु
दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तू आहीं मुंहिंजो तू सदा। हो दिलरुबा दिलरुबा दिलरुबा, वेलकम अगेन, खुश आमदीद भलीकार सभिनी सजणनि खे प्रोग्राम लाइव विथ राजा में। अवांजो प्यार, अवांजो मोहबतूं, रात जो ख़ूबसूरत पर, हिन पर खे पाण सुठो अञा वधीक बणाए सघूं था जेकॾहिं तव्हां साथ ॾियो त। सो तव्हांजो साथ लाज़मी आहे ऐं तव्हांजो साथ तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां का मोहबत भरी कचेरी, का प्यार वारी ॻाल्हि, को ज़िंदगीअ जो को अहिड़ो मौक़ियो, का ज़िंदगीअ जी का अहिड़ी ख़ुशी जंहिंमें तव्हांखे तसली थी हुजे त हा असां ख़ुशि आहियूं, त उहा ख़ुशीअ सां शेयर कंदो त वाह जो कमु थी वेंदो। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, हिन प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अवांजो जेको हूंदो उहो हूंदो मुंहिंजे पेज ते जेको आहे राजा में मुंहिंजो पेज, त तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो कचहरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़, मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियूं वंडींदासीं, पर कोशिशि कंदुसि तव्हांखे बि कुझु न कुझु आऊं गुनगुनाए ज़रूरु ॿुधायां। त अॼु हिकिड़ो गानो ॾाढो मूंखे पसंदि हुयो ऐं ॾाढो पुराणो गानो आहे। गुमसुम तन्हा रहण, गुमसुम तन्हा रहण, निंड जो न अचणु, उञ बुख न लॻण, इहे आहिनि आसार प्यार जा, छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर मोहबतूं विरहायूं था, प्यार विरहायूं था, प्यार ऐं ख़ुशियुनि सां गॾु अवांजी लाइव कॉल्स हूंदियूं। 02135122964 टेलीफोन नंबर, हिन नंबर खे कंहिं डायल बि कयो अॼु। अस्सलाम वालेकुम। एॾी देरि कंदे त कीअं थींदो नईम? हा, कीअं ज़िंदगी तूं गुज़ारींदे, ज़िंदगीअ खे कीअं माना अॻिते कीअं वधंदे? थिए तोखे चयो त खोले रखंदो कर, बंदि न कंदो कर। सो ख़ैर ही खुलियल हुजे, कोन थींदुमि तंग मां। सो ख़ैर जनाब, अवांजो प्यार मोहबतूं हिन प्रोग्राम में हूंदियूं आहिनि शामिलु। ऐं ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी जेकॾहिं तव्हांखे सुठी गुज़ारणी आहे, ज़िंदगी जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजी ज़िंदगी में सुकून हुजे, त ॿियनि जे लाइ ज़िंदगी जीअणु सिखो ऐं ॿियनि खे जीआरणु तव्हां जीआरींदो त ॾाढो ज़बरदस्तु तव्हांजे जेको छा चवंदासीं त पंहिंजो जेको जेका फीलिंग्स हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं सुठियूं रहंदियूं तव्हांजूं। सो ख़ैर कचहरियूं त ॻाल्हियूं खोड़ आहिनि, पर ॿी ॻाल्हि इहा आहे त असां दोस्त ॾाढा जल्दी करे वठंदा आहियूं पंहिंजी ज़िंदगीअ में। ऐं दोस्त उहे असां उन्हनि माण्हुनि खे चवंदा आहियूं जेके माण्हू असां मिलंदा कंदा आहिनि, सुठो खिली ॻाल्हाईंदा आहिनि, त उहे दोस्त थी वेंदा आहिनि। त दोस्त उहा शइ आहे जेको माण्हू इंसानु पाण थो हिते दोस्तीअ जो रिश्तो जोड़े न। माउ पीउ, भाउ भेण, सौटु मासात, पुफाट, चाचा मामा, जेके बि रिश्ता आहिनि अलाह साईं तरफ़ां, पर दोस्ती जेको आहे सो इंसानु पाण ॻोल्हींदो आहे, सोचींदो आहे त कहिड़ो दोस्त ॾियणु खपे। त हिकिड़ी कॉल वठूं था, उनखां पोइ कचहरी कंटिन्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? गुलाम कादिर गोपांग आपड़ी खां पियो ॻाल्हायां। गुलाम कादिर गोपांग किथां? आपड़ी खां। आबरी? आबरी शहर आहे असांजो। आवाज़ आमरी आमरी आबरी आबरी आबरी। हा जी, कहिड़ा हाल आहिनि चांडे साहब, ख़ुशि आहियो? असांखे उमराणी जो कलाम ॿुधाइजो। कलाम पाण कोन ॿुधाईंदा आहियूं। न कलाम ईंदो न, तव्हां ज़रूरु। न कलाम असां पंहिंजी मर्ज़ी ते हलाईंदा आहियूं, असांखे ख़बर आहे त माण्हुनि खे छा पसंदि आहे। फरमाइश वारो प्रोग्राम आहे कोन ई। तव्हां पंहिंजे बारे में हाल अहिवाल ॾियो, पंहिंजो ॿुधायो, छा कंदा आहियो, कहिड़ो कमकार कंदा आहियो, कीअं वक़्तु गुज़ारींदा आहियो? ज़मीनदारी आहे, बसि ज़मीन वमीन कंदा आहियूं। ज़मीन वीन कंदा आहियो। पंहिंजी ज़िंदगी जा के तजुर्बा शेयर कयो, को गानो गुनगुनाए ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। गानो ॻाइणु अचे ई कोन थो। हा हलो, तव्हांखे को सुठो सुहिणो गानो ॿुधायूं था असां हाज़ुर, महिरबानी। छा कजे छा कजे छा कजे, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा, इहो ॾाढो ज़बरदस्तु हिकिड़ो चवंदासीं त इहा चवणी आहे त किथे ढोर सुञा किथे चोर सुञा। सो दोस्त, हीउ जेको प्रोग्राम आहे लाइव विथ राजा, हिन में कोशिशि हूंदी आहे त तव्हां सां डिस्कशन कजे, कचहरी कजे कंहिं टॉपिक ते, कंहिं ॻाल्हि ते, ऐं तव्हांजो हाल पुछिजे, तव्हांजो हाल माण्हुनि सां ओरिजे, ऐं तव्हांखां को सुठो सुहिणो गानो बि ॿुधिजे, त पोइ ज़िंदगी आसानी थी वेंदी आहे, प्रोग्राम में बि आसानी थी वेंदी आहे। त कोशिशि कंदा कयो त का न का कचहरी को न को गीत ज़रूरु गुनगुनाए ॿुधाईंदा कयो मुंहिंजे शो में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि मुख्तियार उस्तमानी? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो।
ख़ैर लॻो अलाह साईं अहसान आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत महिरबानी महिरबानी मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं माशाल्लाह फर्स्ट क्लास लॻो पिया ज़बरदस्त महिरबानी तव्हांजे महिरबानी ड्रेसिंग ज़बरदस्त वीआईपी आहे थैंक यू जानी थैंक यू तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे हा बिल्कुलु बिल्कुलु ॿियो ख़ैर आहे साईं ॿियो सभु ख़ैरु अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं छा हाल वाल आहे भला काछे जो काछे में तूफ़ान घुरनि था अच्छा अॼु जोड़ कराची में बि जोड़ हुयो हा जोड़ हुयो इन पासे तूफ़ान बि नज़र अचे पियो ख़बर न आहे हिते मिटी जा तूफ़ान घणा था अचनि हा मतिलबु तेज़ हवा ऐं मिटी गॾु गॾु पई अचे हा तेज़ हवा तूफ़ान मिटी उहा माना हिन महिल आहे इहो जेके चवंदा आहिनि झोला लुकूं चलो गुड ॿियो उहे शो हलनि था शो ॾिसो पिया असांजो माशाल्लाह शो ॾिसो था फर्स्ट क्लास चलो। नमूने सां तव्हां टिप टॉप लॻो पिया चलो ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत को गज़ल को गानो का शाइरी उस्ताद बुखारी जा कुझु शाइरी जा कुझु लफ़्ज़ आहिनि हा ॿुधायो कुझु जाच कबी कुझु सोच कबी कुझु जाच कबी कुझु सोच कबी कुझु माठ कबी कुझु शोर कबो वाह कुझु होश कबो कुझु जोश कबो कुझु गौर कबो कुझु ज़ोर कबो वाह हर हाल में हर सूरत में हिन हालत खे हूअं करणो आहे जे हूअं न थियो पोइ हीअं कबो जे हीअं न थियो कुझु और कबो वाह सही वाह जो ज़ुल्म सां जारी जंग रखे सो इंसान इब्न इंसान आहे वाह जो ज़ुल्म सां जारी जंग रखे सो इंसान इब्न इंसान आहे जो ज़ुल्म सहे कुझु कीन कुछे सो ढोर आहे सो ढोर कबो वाह वाह महिरबानी साईं हा अञा आहे हा 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 ॿुधायो 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 जो देव हुजे को काफ़ भॼे जो आहे फ़रिश्तो अर्श वञे माण्हुनि में जेको माण्हू आहे हिन महफ़िल जो सो मोर कबो वाह उस्ताद असां खां कोन ॾिजे हिकु ॻाल्हि सवा ॿियो कुझु न कबो जो भाॻियो सो भाॻियो रहंदो जो चोर आहे सो चोर कबो वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह ज़बरदस्त ॾाढियूं एंटिक शयूं तव्हां ॿुधाईंदा आहियो उस्ताद बुखारी जूं सो ज़बरदस्त थैंक यू वेरी मच मुख़्तियार रुस्तमानी फ्रॉम वाही पांदी ॾाढो ज़बरदस्त असांजो पुराणो कॉलर आहे ऐं जीअं मां चवंदो आहियां न हर इलाइक़े जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे त ईअं ई काछे जी ख़ुशबू असांखे वरी मुख़्तियार मां ईंदी आहे मुख़्तियार जॾहिं ईंदो आहे कॉल ते त भले लाड़ हुजे थर हुजे उतर हुजे काछो हुजे या ही कोहिस्तान हुजे त हर इलाइक़े जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे हर इलाइक़े जो पंहिंजो पंहिंजो रंग आहे हूअं त सॼी सिंध पिरीअ जो पाछो आहे पर हर इलाइक़े जो पंहिंजो पंहिंजी उहो चवंदा आहिनि न त ख़ुशबू ज़रूरु ईंदी आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे भई अवां सभु जिथां जिथां ईंदा आहियो सुठे शहरनि मां कॉल्स ईंदियूं आहिनि असांखे ऐं स्पेशली पूरे मुल्क मां असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि अॼु चवां पियो दुनिया खां ॿाहिरि मां बि चवां मुल्क खां ॿाहिरि जेके हूंदा आहिनि उहे बि असांखे कॉल्स कंदा आहिनि त ॾाढो सुठो लॻंदो आहे सो थैंक यू वेरी मच मोहबतूं प्यार ऐं हिकिड़ी ॻाल्हि आऊं ज़रूरु अची चवंदुमि त जॾहिं बि प्रोग्राम में कॉल कयो था त टेलीविज़न जे आवाज़ खे प्लीज़ बंदि रखंदा कयो त जीअं तव्हांजो आवाज़ु हिते सही पहुचे ऐं असांजो आवाज़ु तव्हां ताईं सही पहुचे सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरहायूं पिया ऐं रात जे हिन पहर खे अञा वधीक ख़ुशबूदार बणाईंदासीं रात जे हिन ख़ूबसूरत पहर खे अञा वधीक दिलकश बणाईंदासीं जॾहिं तव्हां असांजे शो में शामिलु थींदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं हलो केरु पियो ॻाल्हाए दादू शहर दादू शर जी 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 दादू कहिड़ा हाल आहिनि खैर अल्लाह जा करम तमाम हुयो दादू त शहर जो नालो आहे पोइ तव्हांजो दादू नालो छो रखियो हुयो साईं मुंहिंजो नालो दादू आहे न ॿियो मां रखियो दादन नालो आहे या दादू आहे जी दादू भी दादन भी ॿई नाला हा दादू 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 जादू कयो तो अजादू कयो जादू कयो तो अजादू कयो हा ॿुधो त इहो गानो हेलो खिले पियो या जी जी न न खिला कोन पियो जनाब रोई पियो रोआ भी कोन पियो छा पियो करी माना कुझु बि कोन अंदरि अंदरि में अंदरि में ख़ुशि पियो थिए तो ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़िस्मती का लॻी वई आहे विड़े छो थो असां सां हाला इहे जहिड़ो त न करे असां विड़ो त न यार असां सां न न मां जहिड़ो ग़रीब माण्हू करे सघंदो आहे सदको वञे किथां दादू शहर किथां थो ॻाल्हाईं
सदकाबाद चक नंबर 100। हाँ सादकाबाद, कल भी तव्हां आया आहियो न शो में? हाँ कल भी शो में आया हुआ से। हाँ कीअं मतलब कॉल मिलाईंदा आहियो त जल्दी लॻी वेंदी आहे या थोड़ी महिनत करणी पवंदी आहे? कुछ मेहनत करनी पवंदी है जड़ी लगदी है। महिनत में अज़मत आहे न साईं। हल्को कलाम त ॿुधाए अॼु भला दादू। अॼु कलाम मूंखे जलाल जोगी जो ॿुधाईंदो आहियां, ऐं ॿुधाइणो मूंखे ई पवंदो अॼु। ॿुधाए 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 ॿुधाए। ओ राति जो ते मुहिक हो लॻो दिल्ली धक हो निंद्र गारी मां मूंखे यार आयो अहिड़ो छिरक हो साहू के मुरगुराड़ो सारो कठो थी वियो पाड़ो मांडो बिछा के मुंडड़े ना गजो ना चकड़े ना गजो ना चक हो। बस ठीक है सर बस बस गंज थियो अॼु जे लाइ। कुर्ब दादू शर महिरबानी अदा दादू साईं वाह जो कलाम ॿुधायो। पर दादू खे उहो गानो यादि न आहे लॻे थो। हो दुख मूंखे बि ॾिना अथई पर धक मुंहिंजो बि यादि कंदो। हर माण्हू जी दिलि चवंदी आहे त यार मां किथे किथे गानो ॿुधायां, को पंहिंजो फ़न जेको आहे सो आउं शेयर कयां, ज़ाहिर कयां माण्हुनि सां। हर माण्हू जो पंहिंजी हिकिड़ी जीअं अॼुकल्ह जीअं टिकटॉक आहे त टिकटॉक ते तव्हां ॾिसो पिया या सोशल मीडिया जेका आहे जेके रील्स माण्हू ठाहिनि पिया त हर माण्हू जो फ़न ऑटो ते ई ॿाहिरि पियो अचे। त तव्हांजो जेको इहो फ़न आहे ॾाढो ज़बरदस्तु हुयो भई। तव्हां जेको गानो ॿुधायो अलाए जलाल जोगीअ जो अलाए कंहिंजो हुयो पर सुठो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? रेहान डोमकी ॻाल्हायां पियो सिद्धी बलिस्तान खां। डोमकी साहिबु ख़ुशि आहियो? चाक चङा भला? ॿियो ख़ैर तबियत सेठ तव्हां ख़ुशि हो? तबियत सेठ आहे? सभु सेठ एवन फर्स्ट क्लास। भली खो आख़िते जी 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 छे खने बस हमें निश्चित थी प्रोग्राम के अंदर आयो बड़े खुश है। अल्लाह ये रहमत बड़े चलो खुश है। अल्लाह अल्लाह ताला इन का वधी के बलोची खांदी अचे मूंखे। ॿियो सभु ख़ैर। छा कंदा आहियो डोमकी साहब? बस दर्जीगिरी कम कंदा आहियूं। दर्जीगिरी कंदा आहियो? इहो वाह जो लफ़्ज़ ॿुधो त दर्जीगिरी आहे ही। जी जी ये दर्जीगिरी माना टेलर मास्टर आहियो तव्हां? टेलर मास्टर माशाल्लाह। शलवार कमीज़ घणे में सिबी वेंदा आहियो हिकिड़ी? बस 1000 1100 चलदो पोइ सिलाई पंहिंजी जेकॾहिं संगत में माना यारी दोस्तीअ में? यारी दोस्ती पोइ हिसाब न आहे न। पोइ हिसाब न आहे। ॾिस असां माना 1100-1200 रुपया वठे थो जोड़े जा। हा जी 12-1100 आहे 1000। हाँ चलो किथे दुकान किथे आहे? हिते सिबी में शहर में आहे। सिबी शहर में आहे। चलो वेरी गुड भाई। चलो सिबी में जेके दोस्त ॾिसनि पिया मूंखे हिन वक़्तु जेकॾहिं अधे खां वञी कहिड़े नाले सां आहे तुंहिंजो टेलर? जी मुंहिंजो मंज़ूर टेलर सां। मंज़ूर टेलर ते हलिया वञो भाई। ही मुंहिंजे नाले सां तव्हां ॿुधाईंदो वञी त तव्हांखे 1000 रुपये में ठाहे ॾींदो। 200 रुपया तव्हांखे रिआयत कंदो। हिते कमु कंदा जी 200 रुपया रिआयत कंदो। ठीकु आहे भाई? जी 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 चलो गुड। हाणे को गानो ॿुधाए सुठो। हा गानो त ॿुधाईंदासीं। हा तुंहिंजे ॿारनि जी थधी छांव जो प्यासो आहियां। तुंहिंजे ॿारनि जी थधी छांव जो प्यासो आहियां। मां त महबूबा तुंहिंजे नाव जो प्यासो आहियां। तुंहिंजे ॿारनि जी। वाह 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 सही वाह वाह सही वाह वाह सही वाह। कमाल करे छॾी। सुरीलो ॾाढो आहे। पार्ट टाइम मिड़ई शादी वादी ते मिड़ई माण्हू रख को इहो प्रोग्राम ॻाइण जो। हा न बस राति ॾींहं जो कपिड़ा ठाहे राति जो इहो मौसीक़ी म्यूज़िक आहे गॾु खण। 2-3 मौसीक़ा खण 2-3 शादियुनि में वेंदे ओके थी वेंदो कमु। ओके महिरबानी महिरबानी साईं। डोमकी साहिबु हुयो असां सिबी खां ऐं साईं दर्जीगिरी कंदो आहे मतिलबु टेलर मास्टर आहे। सो तव्हां बि वञो सिबरायोसि वञी कपिड़ा। मंज़ूर टेलर जे नाले सां अथसि टेलर सिबी में। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास खे जेकॾहिं गॾु रखिणो आहे त पोइ तव्हांखे ख़ुशियूं विराइणियूं पवंदियूं, मोहबतूं ॾियणियूं पवंदियूं माण्हुनि खे। जेकॾहिं तव्हां मोहबतूं ॾींदो त मोहबतूं मिलंदियूं तव्हांखे। ॿिए जे लाइ बुरो सोचींदो त ऑटोमेटिक तव्हां सां अॻियां हली बुरो थियणो ई थियणो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। या अली मदद। साईं साईं मौला अली मदद। केरु पियो ॻाल्हाए? सर अंसार को थो ॻाल्हायां। कहिड़ा हाल अथई अंसार? ख़ुशि आहियां चाक चङो भलो। सभु
हलो पियो आहे, हवा थधी हले पई गुलशन नदीर में, एंजॉय कयूं था मिठा। छा पियो थो हले? हवा हवा ज़बरदस्त हले पई। हवा तेज़ आहे, बरसाति त कोन्हे न? बरसाति कोन्हे मिठा। चलो गुड, भली कार था चऊं तोखे मिठा। ख़ुशि हुज, को कलाम ॿुधा, कराए पंहिंजी ज़मानत। महिरबानी महिरबानी, ज़मानत करायूं था मिठा। हा अल्लाह मुंहिंजो बेड़ो वरी वसाईंदो, हाय हाय मूंसां मुंहिंजो सजण साईं मिलाईंदो, जियो। इहा घुरां तो दुआ पूरी कंदो सदा, ओ रुअंदा नेण मुंहिंजा खिलाईंदो। हा वाह दा वाह, अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। अंसार खोसो भई, ऐं रोअंदा नेण मुंहिंजा मूंसां खिलाईंदो, अल्लाह मुंहिंजो वेड़ो वरी वसाईंदो। हलूं था हिकिड़ी सुठी सुठी गाने तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ऐं अहमद मुग़ल जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ आहे। हिन ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो ऐं मूंसां गॾु
वेलकम जी, खुश आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ख़ुशि जो मोहबतूं प्यार ऐं अहसास जो ही असांजो रिश्तो जेको राति जे हिन पहर में जुड़ंदो आहे ऐं स्पेशली लाइव कॉल्स जे थ्रू। ऐं ख़बर न हूंदी आहे त केरु किथां थो ॻाल्हाए, पर पोइ बि रिश्तो हिकिड़ो असांजो जुड़ी वियो आहे। इन रिश्ते खे असां क़ाइमु ऐं दाइमु रखण जे लाइ पंहिंजे शो खे कंटिन्यू रखियो आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आदि? जी मैं बख्तावर। बख्तावर किथां थी ॻाल्हाए? बख्तावर मां सांगड़ खां। ख़ुशि आहीं अदी बख्तावर? चाक चङी भली? जी 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 मां ठीक तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। मुंहिंजी भेण बख्तावर छा कंदी आहे? इंटर पढ़ंदी आहे। वेरी गुड। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? पेपर माशाल्लाह जाम सुठा थी विया। पेपर सुठा थी विया न? चलो वेरी गुड भई, कॉन्ग्रेचुलेशन्स। ऐं तव्हां छा थींदा, मतिलबु वॾा थी छा थींदो? डॉक्टर थींदी आहे? जी जी। चलो गुड। शो ॾिसंदी आहे मुंहिंजो? जी जाम वणंदो आहे। जाम वणंदो आहे। चलो वेरी गुड, भलीकार था चऊं तव्हांखे। को गानो, को गीत, गज़ल, का शाइरी ॿुधायो। शायरी हे तो याद कोन्हेगा। कुझु छा यादि अथई भला? मंझंदि मानी में छा खाधो? मानी में मुर्गी पचाई। मंझंदि जी। ऐं हाणे? हा हाणे चांवर पचाया। चांवर बिरयानी खाधी आहे मुंहिंजी भेण? चांवर बिरयानी? जी। हा चलो गुड। चलो ख़ुशि हुजो अदी, महिरबानी। शायरी ॿुधाए शायरी। गिरने वालों के साथ उठाते नहीं दुनिया, चलने वालों के साथ चलती है, ताकि उसे भी गिरा दे मंजिल से पहले। वाह, चलो गुड, थैंक यू वेरी मच। अदी असां सां गॾु भई सांगड़ खां, महिरबानी अवां शो में शामिलु थिया ऐं सुठी शाइरी ॿुधाई था। सो छा कजे कुझु कोन कंदासीं। मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे शामिलु रखंदासीं राति जे हिन पहर में। कोशिशि इहा ई आहे त मोहबतूं रहिजनि। छा कजे? हा, ऐं मैसेज जेके दोस्त कनि पिया उन्हनि जो मां 10 बजे खां पोइ मां प्रोग्राम में शामिलु रखंदुमि मैसेज। पर कोशिशि कजो त का न का सुठी शाइरी पोइट्री ज़रूरु खणी अचिजो। कुझु न कुझु मूंखे ज़रूरु सेंड कजो त जीअं मूंखे पढ़ी बि तसली थिए त हा कोई आहे जेको मूंखे मैसेज करे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। कहिड़ा हाल आहिनि उस्मान चन्ना साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? सभु ठहंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां दा ठीकु आहियो? सभु सेठ अल्हम्दुलिल्लाह। कीअं आहे दिलि जो मौसम कीअं आहे? हा दिलि जो मौसम अलाह जी महिरबानी आहे, तमामु बहितरीनु आहे। हा दिलि जो मौसम सुठो हुजणु खपे। ॿाहिरि जो मौसम भले गरम हुजे पर दिलि जो मौसम सुठो हुजणु खपे। बिल्कुलु सही था चओ। चलो वेरी गुड, भलीकार था चऊं तव्हांखे। वेलकम था चऊं पंहिंजे हिन महफ़िल में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। छा चवंदो अॼु जे लाइ, अॼु जे शो जे लाइ या पंहिंजे लाइ कुझु को गीत गज़ल गानो कुझु ॿुधाईंदा? हा बिल्कुलु ॿुधाईंदासूं। इहो हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि त कोन्हे पर मिली नंढड़ी चवंदा आहिनि त थोरी शेयर कजे। अच्छा, चवंदा आहिनि अक्सर इहो ॿुधो आहे त इंसान मोहबत सभु को करे थो, पर ख़ासि करे जेका पहिरीं मोहबत आहे उहा कंहिंखां बि कोन विसरंदी आहे। हक़ीक़त आहे। मां मुतफ़िक़ न थींदुमि हिन शइ में, छो त मोहबत मुंहिंजे लाइ प्यार मोहबत हिकिड़ी आदत वांगुरु आहे। छो त असांखे मोहबत जी प्यार जी कॾहिं ख़बर पई? जॾहिं असां डाइजेस्ट पढ़ियासीं, असां कहाणियूं पढ़ियूंसीं, असां जॾहिं शाहरुख़ ख़ान जूं फिल्मूं ॾिठियूंसीं त हा यार इहा बि मोहबत आहे, को प्यार आहे कंहिं छोकिरे ऐं छोकिरीअ जो। मोहबत जेका आहे सो हर माण्हू सां करे सघे थो। ऐं मोहबत जो जेको मां चवंदो आहियां त जेकॾहिं ॿियो नालो ॾिजे त उहो इज़त खणी चइजे। त इज़त जेकॾहिं कंहिंजी तव्हां कयो था त उहा मोहबत ई आहे, तव्हां मोहबत कयो था। पर हीअ जेका छोकिरे ऐं छोकिरी जो जेको रिश्तो हूंदो आहे जंहिंमें मां चवंदो आहियां त कंहिं न कंहिंजी आदत कंहिंखे थींदी आहे। छोकिरे खे छोकिरीअ जी आदत थींदी आहे, छोकिरीअ खे छोकिरे जी आदत थींदी आहे। उन आदत खे तव्हां ख़तमु करे छॾियो, तव्हां मोहबत विसारे छॾींदो। हा बिल्कुलु सही था चओ। महिरबानी। कुर्ब छा कजे। अब्दुल रफ़ी मेमन साहब आहे, अब्दुल राफ़े मेमन। अस्सलाम वालेकुम राजा मेमन। मूं तव्हांजो शो पहिरियों भेरो ॾिठो ऐं सुठो महसूसु थियो त हिन दौर में सिंध टीवी ते हिकु मुसबत शो हले रहियो आहे। एडवोकेट अब्दुल राफ़े मेमन, महिरबानी अदा। इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे ऐं तव्हांजे ॿुधण जी जेका चवंदा आहिनि समातुनि जो कमाल आहे इहो। ऐं तव्हां जेकॾहिं सुठो ॿुधणु चाहियो था, सुठो ॾिसणु चाहियो था त तव्हांखे तव्हांजी नज़रूं सुठियूं करणियूं पवंदियूं। तव्हांखे तव्हांजी जेका ॿुधण जी जेका सलाहियत आहे उहा सुठी करणी पवंदी। ऐं ॿुधणु हिकिड़ी वॾी पावर आहे, ॿुधणु हिकिड़ी वॾी ताक़त आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए खे ॿुधो था, कंटिन्यू ॿुधो था
ऐं तव्हांखे उहो सुठी बि लॻे थी ॻाल्हि त इहा हिकिड़ी वॾी चवंदासीं त अलाह साईं जी तरफ़ां नेमत आहे। सो ख़ुशि हुजो अदा। दिलि जो मौसम सुठो हूंदो आहे त हर शइ सुठी लॻंदी आहे। त आई होप त तव्हांजो दिलि जो मौसम बिल्कुलु सुठो हूंदो ऐं हमेशह सुठो ई रहंदो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे अदी? अदी मां इकरा। अदी तूं मां अदा आहियां, तूं अदी आहीं, ठीकु आहे? जी जी। तूं रोज़ मूंखे अदी चई थी वञी। कहिड़ा हाल आहिनि अदी? ख़ुशि आहे? चाक चङी भली? तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां ऐं तव्हांखे भली कार था चऊं। अदी इकरा किथां थी ॻाल्हाए? वरी ॾिस हा अदी हैदराबाद खां ॻाल्हाए थी। हैदराबाद जे कहिड़े इलाइक़े मां? कासमाबाद मां। चलो भली कार था चऊं तव्हांखे ऐं वेलकम बि चऊं था, तव्हांखे ख़ुशि आमदीद बि चऊं था ऐं तव्हांखे सराइकी में चऊं था त भली करे आयो वे तोसां असांजे अङण ते। जी इकरा कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे? कल्ह तव्हां कॉल कई हुई ऐं अॼु बि तव्हां कॉल कई आहे। त कीअं लॻंदो आहे तव्हांखे मुंहिंजो शो? पसंदि हूंदो आहे। चलो वेलकम था चऊं तव्हांखे। को गानो ॿुधाए, को शाइरी ॿुधाए, को पंहिंजी सॉन्ग त हलंदा रहंदा आहिनि न उहे। तव्हां पंहिंजे बारे में तव्हां को गानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। केरु चयो आहे तव्हांखे सुठी न आहे तव्हांजी आवाज़? तव्हांखे कंहिं चयो आहे तव्हांजी आवाज़ सुठी न आहे? न त पोइ तूं पंहिंजो पाण खां सड़ी थी भेण। ठीकु आहे हाणे गानो ॿुधाए। शाबाश। चलो ठीकु आहे ओके। टेक केयर थैंक यू वेरी मच। अदी असां सां गॾु हुई ऐं हू आहे न हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त शेर आहे, मां पढ़ंदो बि आहियां कॾहिं कॾहिं शो में। जीअं विसारे तूं वेही रहे ओ पिनी, तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आ। तोसां पर पुठ ख़्यालनि में परचार सां रूबरू थियणु मुंहिंजे वस में न आ। तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ, मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा। मां अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आ। सो अकेलो खिलंदा बि न कयो, अकेला ख़ुशि बि न रहंदा कयो, ख़ुशियूं वंडींदा कयो माण्हुनि सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। केरु आहे सर? मस्तोई साहब जेकबाबाद खां। कहिड़ा हाल आहिनि मस्तोई साहब? सर ख़ुशि लॻा पिया। यकीन कल्ह वटि तव्हां शो ॿुधंदा असां एतिरा ख़ुशि आहियूं मुंहिंजे असल असांजी दिलि जेका आहे न ख़ुशी में सर मापे ई नथी। छो अहिड़ो छा थियो आहे कल्ह खां वठी अॼु ताईं? सर तव्हांजो आवाज़ जेको आहे न असांखे दिलि जी जेको आहे न असांजी सताए करे थो तव्हांजो आवाज़ ॿुधी करे। हाय छा कजे सर जेको चयो था छा कजे इहो त तमामु तव्हांजी आवाज़ इहो असांखे अञा दिलि खे मुंहे थो सघे। इहे जेके सितम तव्हां असांजे मथां कंदा आहियो न असांजी तारीफ़ करे त पोइ असांखे ॾाढो कॾहिं कॾहिं ख़ुशी बि थींदी आहे। सो थैंक यू वेरी मच दोस्त, थैंक यू वेरी मच। ख़ुशि हुजो। अॼु ॿुधायो को गीत गज़ल गानो का शेरो शाइरी कुझु न कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। जी सर कुझु गाने जो सिट आहिनि तव्हांखे ॿुधाए मुंहिंजा राणा ॿुधाए। आओ त हलूं प्यारा कोटियां को मरी सिंध में आहे गर्मी वेंदासीं मुफ़्त मरी। सिंध में आहे गर्मी वेंदासीं मुफ़्त मरी। कोहमरी जा ॾाढा नज़ारा हसीन आहिनि, बादल बि बरसी पिया आहिनि, वण बि झरकी पिया आहिनि। कोहमरी जा ॾाढा नज़ारा हसीन आहिनि, बादल बि बरसी पिया आहिनि, वण बि झरकी पिया। बादल बि बस हलूं था। सिंध में आहे गर्मी वेंदासीं मुफ़्त मरी। जी सर। वाह साईं वाह कोन मरंदे तूं दिलि जो मौसम सुठो रख, मौसम सुठो थी वेंदो। सर भेण तव्हांखे जिकमाबाद खां ॿुधी आमना खोसो ने असां खोड़ सारा सलाम ॾींदा आहियूं। अदी आमना खोसो खे खोड़ सारा सलाम, सभिनी खे सलाम, मोहबतुनि भरा सलाम। ख़ुशि हुजो, हमेशह हुजो ख़ुशि। साईं सभिनी मुंहिंजी भेनरुनि खे भाइरनि खे सभिनी खे सलाम। थैंक यू वेरी मच। थैंक यू। छा कजे कुझु कोन था कयूं जी, मोहबतूं विरहायूं था, प्यार विरहायूं था, राज न पार खे अञा वधीक ख़ूबसूरत बणायूं था। छो त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, केरु चवंदो आहे, पर प्यारे जे पंहिंजे हथ में अॼुकल्ह ज़िंदगीअ खे आसान बणाए, ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत बणाए त प्यारो बणाए सघे थो। ॾुखी ज़िंदगी कोन थींदी आहे, ॾुखियो असां पाण ठाहींदा आहियूं। जॾहिं नंढो ॿारु ईंदो आहे हिन ज़िंदगीअ में, हिन दुनिया में ईंदो आहे त उन जो जेको माइंड हूंदो आहे उहो फ्रेश हूंदो आहे, सफ़ा माना चवंदासीं त माना 0 मीटर हूंदो आहे। पर उनखां पोइ जेकॾहिं ज़िंदगी ॾिसंदो आहे, वॾो थींदो आहे, आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाईंदो आहे, ॿोलाईंदो आहे, ॾिसंदो आहे, ॿुधंदो आहे माण्हू खे, त पोइ उन्हनि जहिड़ो ई थी वेंदो आहे। थॉट्स ईंदा आहिनि
दिमाग़ में। त थॉट्स तव्हांजी ज़िंदगी में जेकॾहिं निगेटिव आहिनि त पोइ तव्हां हमेशह नुक़सान में वेंदो। ज़िंदगी में जेकॾहिं माइंड में तव्हां पॉज़िटिव थॉट्स आहिनि त पोइ तव्हां सुठी जॻह ते पहुचंदो। सो लाइफ में कोशिशि कंदा कयो जेकॾहिं ॿ माण्हू ॻाल्हाइनि बि पिया तव्हांजे लाइ नेगेटिव बि ॻाल्हाइनि पिया त उनखे पॉज़िटिव सोचियो त यार हा वाक़ई सुठो पिया ॻाल्हाइनि मुंहिंजे लाइ। सो जेकॾहिं माण्हुनि जी परवाह कई त पोइ कुझु न थींदो। वठूं था कॉल आहे गानो अच्छा जी गाने जी तरफ़ तालो। ख़ूबसूरत गीत, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ है सांवल मार्वल जो। साकूं यार मनावणाए, साकूं ढोल मनावणाए, भावें सिर दी बाजी लग जावे, ओ भावें सिर दी बाजी लग जावे। एंजॉय दिस ट्रैक।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद भलीकार। अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार था चऊं ऐं ख़ुशियों जो आबाद जो मैसेज कुछ दोस्तनि जे उनखे पढ़ूं था। राजा भाई आप कैसे हो? ॻोठ अली आबाद जमाली खां अमानुल्लाह जमाली, महिरबानी अमानुल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? अली आबाद बलूचिस्तान में आहे। रफ़ीक जमाली बि असां सां गॾु आहे जी। रफ़ीक कहिड़ा हाल आहिनि? इंसान सब ही खूबसूरत हैं, बस सिर्फ गुर्बत और मुआशरती नाइंसाफ़ी उनका चेहरा बदल देती है। वो फूल जो मुसीबत में खिलता है वो सबसे नायाब और ख़ूबसूरत होता है। हा, कल्ह कंहिं चयो, हा काकू ॿुधमि पियो, को क्लिप पे ॿुधमि त हुन मूंखे चयो त सभ खां पहिरियां त छा चवंदा आहिनि, जंहिं माण्हू वटि पैसा घणा आहिनि उहो तव्हांजी इज़त कोन कंदो आहे। ऐं अहिड़ो ई को क्लिप ॾाढो ज़बरदस्त हुयो, मां त थोरो ज़हन में आणियां पोइ तव्हांखे ॿुधायां थो। सो कॉल वठूं था हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? सभु ख़ैर अनवर भाउ, तव्हां ॿुधायो छा हाल आहे? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह सभु खेल लॻो पियो आहे, माशाअल्लाह। तव्हांजा प्रोग्राम ॾिसूं था, कल्ह मिस थी वियो असांखां तव्हांजो प्रोग्राम। बसि हाणे थोरो माना हू थी वियो आहे न, चवंदा आहिनि त हाणे थोरी मोहबत घटिजी वई आहे, प्यारु घटिजी वियो आहे, सिक घटिजी वई आहे, त पोइ मिस त थींदो न प्रोग्राम। न साईं, तव्हां दिलि ते ई आहियो, पर कल्ह सफ़र में हुउसि, मुसाफ़िरी में कोटड़ी खां ॻोठ पे हुयुसि, हिन जे करे जेको प्रोग्राम ॾिसी कोन सघियुसि। कोटड़ी घणा चकर नथा लॻनि अॼुकल्ह? जी साईं, ॻोठ माना कोटड़ी आयो वरी झांगारे पे वठो। चले गुड गुड। कहिड़ा हाल आहिनि ॿियो अनवर भाई? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सभु खेल लॻो पियो आहे, अलाह जा एहसान। तव्हां ख़ुशि वेठा आहियो? सभु खेल? महिरबानी महिरबानी, बिल्कुलु मां ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। ऐं ॿ टे ॾींहं वज़न थोरो वधी वियो, त हाणे वरी अॼु खां वठी डाइट प्लान शुरू कयो आहे, त डाइट कजे। साईं लाई तव्हांखे वरी खाराइबी? न न लाई न, हाणे मिठो खाइणु बंदि। अॼु सुबुह खां वठी माना असल में मुंहिंजी जेका मिसिस आहे न, आवाज़ थोरो डबल डबल पियो अचे, ख़बर न आहे। हा भाई इको बिको जो घटि कर। हा हा हा, तुंहिंजो माइट वेठो आहे, छा कयूं हुनखे? नहीं मगे हाणे सही थो अचे, हाणे सही थो अचे। हा, सीन इहो आहे त डाइट प्लान कयो आहे, त हाणे डाइट ते ई हलंदासीं। मिठो हाणे ख़तमु। हा, अच्छा 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 अच्छा। न न हुकुम कयो असांजो। न न महिरबानी महिरबानी महिरबानी। ॿियो छा हाल आहे अनवर भाउ? झांगा राजा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह झांगारा सही आहिनि, ख़ुशि आहिनि बिल्कुलु। हवाऊं हलनि पियूं थधियूं थधियूं? हा, थधियूं हवाऊं कोन, कोसी हवा आहे। गरम हवाऊं आहिनि, राति जो बि गरम हवाऊं आहिनि। थधी हवा माशाअल्लाह कोटड़ी ऐं जामचोर जी आहे। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। चलो चलो, ॿुधायो छा था ॿुधायो? बिल्कुलु नंढिड़ो हिकिड़ो शेर ॿुधायूं था। हा ॿुधायो। दिल का दर्द छुपाना कितना मुश्किल होता है। ओके। दिल का दर्द छुपाना कितना मुश्किल होता है, टूट कर भी मुस्कुराना कितना मुश्किल होता है। हाय 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 हाय। और दूर तक चलना किसी और के साथ सफर में, फिर तना लौट कर जाना कितना मुश्किल होता है। कितना मुश्किल होता है। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, ज़बरदस्त साईं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। कुर्ब कुर्ब कुर्ब। अनवर बलोच साहब फ्राम झांगारा, ऐं झांगारा शहर आहे सेवण खां लेफ्ट साइड ते, पहाड़नि जे विच में आहे। सो थैंक यू वेरी मच अनवर भाउ। तव्हां ईंदा आहियो, ऐं कॾहिं कॾहिं कोटड़ी ईंदा आहियो, कॾहिं कॾहिं कराची ईंदा आहियो, पर असांखे कल्ह तव्हां मिस करे छॾियो। इहा तव्हां ते मयार नथी थी सघे, छो त तव्हां सफ़र में हो, पर हमेशह मोहबतुनि में यादि रखंदा कयो, दुआउनि में यादि रखंदा कयो, त बि ख़ुशी थींदी। सो थैंक यू वेरी मच अमानुल्लाह जमाली। अव्हांखे भली का था चऊं। सागर अली रुस्तमानी असां सां गॾु आहे, लिखे थो त रंग रूप न देखे, रंग रूप न देखे, देखे तो दिल का खुलूस देखे, रहे दूर मगर रखे करीब, ये सिफत देखे तो सिर्फ सागर में देखे। वो तो शहरग से भी करीब है, और उस करीब को मुरीद देखे तो मुर्शिद की निगाह से देखे। कैसे खेल है, कैसा खेल है, कोई देखे तो फिर खुद को ही देखे। सागर वाई पानी का सागर ॾाढो माना ज़बरदस्त हुई इहा शइ। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? जी मां आमना खोसो ॻाल्हायां थी जेकाबाद खां। आमना खोसो फ्राम जेकबाबाद। कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजी अदी भेण आमना जा? मां ठीकु आहियां। कहिड़ा हाल आहिनि? जेकबाबाद ख़ुशि आहे? चाक आहे? चङो भलो? जेकाबाद ठीकु आहे, लॻे थी अॼु हा, बरसाति थींदी। बरसाति थींदी। जंग बंग ख़तमु थी वई हाणे जेकबाबाद में बि? बसि हाणे जंग न आहे। जंग न आहे। ओके चलो, बरसाति जो माना मूड आहे, त अचण वारी आहे बरसाति। थींदी सही त मूड लॻे थो न, त आसमान ते ख़बर पवंदी आहे त बरसाति जो मौसम आहे, तूफ़ानी मौसम आहे। कहिड़ो मौसम आहे? झुड़ बि आहे, हवा बि आहे। झुड़ बि आहे, हवा बि आहे। थधी थधी हवा आहे, गरम गरम हवा आहे?
थदी हवा गरम आहे गरम हवा है थदी हवा थदी हवा। चलो आमना खे भली कार था चऊं। शो ॾिसे पई आमना? हा मां ॾिसंदी आहियां शो तव्हांजो। हींअर ॾिसो पिया? हा हीअ ॾिसां थी। छा था ॿुधायो? का शाइरी था ॿुधायो, को गीत था ॿुधायो या छा था ॿुधायो? जी मां अॼु शाइरी ॿुधाइण तव्हांखे और मुंहिंजी भेण सां बि ॻाल्हायां। ओके भेण, ओके ॿुधायो ॿुधायो। प्यार दरियाव आ दरिया बि लटकी थो वञे लेकिन इंसान आहे इंसान बि मटिजी थो वञे। हुस्न आबाज़ मगर इश्क वॾी आफ़त आहे। हा ॿुधो आहे त कॾहिं कॾहिं बाज़ बि झपिजी थो वञे। हाय हाय वाह साईं वाह। थैंक यू अदी, थैंक यू। अदीअ खे ॾियो फ़ोन। हा ॿुधी तव्हां। हा हेलो हेलो तव्हांजो नालो? वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे? काइनात। काइनात। काइनात खे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। काइनात ख़ुशि आहियां, चाक चङी भली? हा मां ख़ुशि आहियां, तव्हां ॿुधायो? मां बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। हा छा कंदी आहे भेण काइनात? मां शाइरी शाइरी कंदी आहे? भल पढ़ ॿुधाए शाइरी उर्दू में। उर्दू में ॿुधा। हाँ हा कभी सुबह को याद आते हो, कभी शाम को याद आते हो, कभी सुबह को याद आते हो, कभी शाम को याद आते हो, कभी तो इतना याद आते हो कि अगर शीशे में खुद को देखो मगर नजर तुम आते हो। एॾो तकड़े पढ़ी वञी छा पुलिस पोयां लॻी छा? सिलो सिलो मज़े में सां पढ़, मज़े में सां पढ़। हा ॿुधाए हाणे। वरी ॿुधायां? हा शुरू आराम आराम सां। कभी सुबह को याद आते हो तो कभी शाम को याद आते हो, वाह। कभी सुबह को याद आते हो तो कभी शाम को याद आते हो, कभी तो इतना याद आते हो कि मैं शीशे में खुद को देखूं मगर नजर तुम आते हो। हाँ 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 मैं शीशे में खुद को देखूं और नज़र तुम आते हो। वाह वाह थैंक यू, थैंक यू कायनात, थैंक यू। वफ़ा मीर खान मुगेरी है लिखे तो मोहब्बत की तमन्ना है तो फिर वो वस्फ पैदा कर, मोहब्बत की तमन्ना है तो फिर वो वस्फ पैदा कर, जहाँ से इश्क चलता है वहाँ तक नाम पैदा कर। अगर सच है मेरे इश्क में तो ए बनी आदम, निगाह इश्क पैदा कर, जमाल ज़र्फ़ पैदा कर। मैं तुझको तुझसे ज़्यादा चाहूँगा मगर शर्त यह है कि अपने अंदर मेरी जुस्तजू पैदा कर। अगर ना बदलूँ तेरी खातिर हर एक चीज़ तो कहना, अगर ना बदलूँ तेरी खातिर हर एक चीज़ तो कहना, तू अपने आप में पहले अंदाज़ वफ़ा तो पैदा कर। वफ़ा मीर खान मुगेरी भाई फ्राम दुबई। कहिड़ा हाल आहिनि मीर खान? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। राशिद अली थैंक यू वेरी मच भाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। गदा हुसैन मस्तई। कहिड़ा हाल आहिनि? मस्तु साहिब सवेल ॻाल्हाए त हुयो तव्हां? न साईं गदा हुसैन मस्तई शहदाद कोट मां साईं। हा गदा हुसैन मस्तु फ्राम शहदाद कोट। कहिड़ा हाल आहिनि गदा? साईं ख़ैर ख़ैर, तव्हां ॿुधायो कीअं पई ज़िंदगी गुज़रे? सही सही आहे, बहितरीन आहे। सफ़ा A1 पई गुज़रे? हा अलाह जो शुक्र आहे। मज़े में पई गुज़रे? हा साईं हा। दिलि जो मौसम ठीकु आहे? हा दिलि जो मौसम ठीकु आहे। ज़िंदगीअ जो मौसम ठीकु आहे? हा साईं। हाँ चलो गुड। ॿियो छा हाल वाला? ख़ैर ख़ैर साईं। चलो ख़ुशि हुजो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गीत गज़ल गानो का शाइरी? साईं गीत गज़ल जी मास्टर मंज़ूर अथव? ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। साईं मुंहिंजा ईद वारा लटा वञी फ़क़ीर खे ॾियो, इहे मुंडियूं इहे सगा, इहे मुंडियूं इहे सगा, वञी फ़क़ीर खे ॾियो, मुंहिंजा ईद वारा लटा वञी फ़क़ीर खे ॾियो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। अञा ईद आई न आहे? साईं बसि जिन्हनि ॾिनो आहे उन्हनि खे चवां थो। चलो गुड, महिरबानी साईं महिरबानी। कुर्ब गदा हुसैन मस्तु फ्राम शहदाद कोट भाई। ॾाढो सुठो असांजो कॉलर, पुराणो कॉलर रहियो आहे ऐं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे जॾहिं बि ईंदो आहे। अॼु थोरो ईअं मूंखे लॻे पियो त मायूस ऐं उदास आहे। हा हा न, पर मायूस उदास न थींदो कर। तुंहिंजा ईद वारा वॻा तूं ई पाइजां, कंहिंखे वापसि न कंदासीं। सो छा कजे छा कजे छा कजे, इन साह ते वेसाह कजे त कीअं कजे, कंहिं चुलबुले सां चाह कजे त कीअं कजे, या पक अथमि त हू पर्ची वरी रुसी वेंदो, पोइ कुझु घणनि जे लाइ ठाह कजे त कीअं कजे। सो हलूं था हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे नाहिद अली जो, ऐं नाहिद अली चए थी त मुंहिंजे दिलि जा सहारा हली आहे। एंजॉय दिस ट्रैक।
वेलकम जी, ख़ुशामदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ऐं रात जो ई ख़ूबसूरत पर ऐं वक़्तु ईअं वेंदो आहे गुज़री, ख़बर ई न पवंदी आहे, छो त हीअ 2 कलाक एॾा ज़बरदस्त हूंदा आहिनि ऐं एॾा मां चवंदो आहियां त ख़ूबसूरत हूंदा आहिनि मुंहिंजे लाइ स्पेशली। त मां पंहिंजे व्यूअर्स सां ॻाल्हाईंदो आहियां, पंहिंजे कॉलर्स सां कचहरी कंदो आहियां, जेके बि असांजा व्यूअर आहिनि उहे पंहिंजे दिलि जो हाल, पंहिंजे ज़िंदगीअ जो हाल, को सुठो सुठो गीत ॿुधाईंदा आहिनि, ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो मुंहिंजे लाइ स्पेशली ही रात जा ही 2 कलाक ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में मां सभिनी खे शामिलु पियो रखां, छो त राति जो ही पहर आहे त हिन पहर खे यादि करे ज़रूरु पंहिंजे ज़िंदगीअ में शामिलु रखिजे। सो मोहबतूं विरायूं था, प्यार विरायूं था। लाइव कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे, वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे प्यारा? सभु ख़ैर मुंहिंजा राणा, केरु आहे? वफ़ा मीर ख़ान मुगेरी दुबई खां, छा हाल आहे? वफ़ा मीर ख़ान मुगेरी, ख़ुशि आहियां, चाक चङो भलो, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? सभु ख़ैर, एवन, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास। कॾहिं पिया अचो? यार मां हा बिल्कुलु अॼु अचिणो हुयुसि, स्पेशली वीज़ा बि लॻी वियो, हर शइ थी वई, पर वरी हिते थोरो ॿी हिकिड़ी 2 जेको आहे चवंदा आहिनि न त पंहिंजा कम अहिड़ा ख़ासि थी विया जो बसि न अची सघियासीं। वरी आयासीं त तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॿियो सभु ख़ैर, सभु सेट, एवन, फर्स्ट क्लास। अचो त पोइ ॿुधाइजो इंशाल्लाह मुलाक़ात। हा मीर साहब, ज़रूरु 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 ज़रूरु, बसि ख़ुशि हुजो, आबाद हुजो, थैंक यू। ॿियो छा हाल वाला? अल्लाह जो करम आहे, मिठा तव्हांजो दुआऊं। चलो ग्रेट, अलाह साईं ख़ुशि रखे। कोई ॿुधायो, तव्हांजी शाइरी ॾाढी सुठी हुई, तव्हां जेका मोकिली। बसि कोशिशि कंदा आहियूं, कॾहिं उर्दू कॾहिं सिंधी में। न सुठी हुई, सुठी हुई। शाइरी पाण लिखंदा आहियो या? न पाण लिखंदा आहियूं, ॿिए लिखण जो फ़ाइदो न आहे, कॉपी करण में फ़ाइदो न आहे। वाह वाह वाह, ज़बरदस्त। ॿुधायो का शाइरी, ॿुधायो, ॻाए ॿुधायो। कॉल ते आया हो त ॻाए ॿुधायो। हा मुंहिंजो ॻाए ॿुधायो, हाणे गुनगुनाए ॿुधायो शाइरी पंहिंजी। बिल्कुलु कोशिशि कंदासीं, जेको पंहिंजे मुल्क जे बारे में ठाहियो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॿुधायो प्लीज़। हा। मुंहिंजो प्यारो वादेस पाकिस्तान, दुश्मन तोखे ख़बर हुजे, कॾहिं मेरी अख सां न ॾिसंदो कर, कॾहिं मेरी अख सां न ॾिसंदो कर, असांजो पाकिस्तान ॾे दुश्मन तोखे ॿुधाए था छॾियूं, असांजा फ़ौजी जवान अथई ई दिलेर ओकल में भरणा वारा अथई, वाह, ओकल में भरणा वारा अथई, मौत खां कोन कॾहिं बि डिॼंदा अथई, लक़ब उन्हनि खे शहादत जो मिलंदो आहे, पंहिंजे वतन ते क़ुर्बान थींदा आहिनि, तोखे ॿुधाए छॾियूं था दुश्मन, ओ कॾहिं मेरी अख सां न ॾिसजांइ तूं पाकिस्तान ॾे, तोखे ख़बर बि हा हूंदई, आर्मी जा जवान हमेशह तो ते कंदा ईअं वार अथई। चलो महिरबानी महिरबानी वफ़ा मीर ख़ान, थैंक यू वेरी मच भई। वफ़ा मीर ख़ान मुगेरी असां सां गॾु हुयो ऐं ईअं प्रोग्राम में शामिलु न कयो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सो लवली कॉल्स, लवली कचहरियूं जिन असांजे हिन महफ़िल में आहिनि शामिलु। पर मोहबत इहा आहे त मोहबत ॾे मोहबत वठि, मोहबत में मज़ो आहे ऐं मोहबत तॾहिं ई मिलंदी आहे जॾहिं असां ज़िंदगीअ में मोहबत ॾींदा आहियूं, कंहिंखे ख़ुशियूं ॾींदा आहियूं, मोहबतूं कंहिंजी ख़ुशियुनि में असां ख़ुशि थींदा आहियूं त पोइ ज़िंदगी आसान भई मज़े में थी वेंदी आहे। सो लवली कॉल्स, लवली कचहरियूं, लवली ॻाल्हियूं अॼु जे हिन शो में, ऐं काफ़ी दोस्त नवां बि अचनि पिया, नवां महफ़िल में मेंबर बि अचनि पिया ऐं कुझु रेगुलर कॉलर्स बि आहिनि, मज़ो पियो अचे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे दी? सवेरा। सवेरा, ख़ुशि आहीं सवेरा? हा, तव्हां ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां। किथे गुम थी वई आहीं सवेरा? बस स्टडीज़ में मसरूफ़ थी वियासीं। अच्छा, चलो ज़बरदस्त ज़बरदस्त। शो ॾिसो पिया? हा। चलो ख़ुशि हुजो। कॾहिं खां स्टार्ट कयो आहे शो? मूंखे त वॾो टाइम थी वियो आहे। कहिड़ो शो? इहो जेको हले थो हिनमहिल। हा त इहो त यको हले पियो, तो ॾिसो, ॾिठो ई न आहे? न, अॼु खोली तव्हांजो चैनल, अॼु खोलियो, जेको टीवी न ॾिठी असां। अच्छा, चलो ठीकु आहे। तव्हां गानो वानो ॿुधायो, कुझु ॿुधायो। गानो ॿुधायो? तव्हां ॿुधायो न अॼु। मां त ॿुधायां पियो यको। तव्हां को ॿुधायो त पोइ मां बि ॿुधाईंदीमांव। असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू,
असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। हो दरिया हुजे या सहरा, हो दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। सही आहे? वही सही दीजा आहे। हाणे ॿुधाए, तूं ॿुधाए। मां ॿुधायांव थी भला उर्दू सॉन्ग ॿुधायांव। ॿुधा। याद तो आती होगी दिल दुखाती होगी, याद तो आती होगी दिल दुखाती होगी। वाह। मेरी तस्वीर तुम्हें, मेरी तस्वीर तुम्हें रोज रुलाती होगी, याद तो आती होगी, याद तो आती होगी। ओके सवेरा, ओके, थैंक यू वेरी मच। सवेरा असां सां गॾु वई ऐं हाणे पाण हलूं हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़। ऐं गानो कहिड़ो आहे मामा? कहिड़ो गानो आहे नईम साहब? छम 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 तुंहिंजी छेर छमके पई, धक धक मुंहिंजी दिलड़ी धड़के पई। एंजॉय दिस ट्रैक। छम 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 तुझी छेर छमके थी, धक धक मुझी दिलड़ी धड़के थी। ओ छम 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 तुझी छेर छमके थी, धक धक मुझी दिलड़ी धड़के थी। तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी, तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी। छम 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 तुंहिंजी छेर छमके थी, धक धक मुंहिंजी दिलड़ी धड़के थी। ओ छम 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 तुंहिंजी छेर छमके थी, धक धक मुंहिंजी दिलड़ी धड़के थी। तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी, तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी। छम 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 तुंहिंजी छेर छमके थी, धक धक मुंहिंजी दिलड़ी धड़के थी। तुझा पेर पदमड़ा विखवराए हबकी तू, नाज मझारा मूंडे निहारे मुर्की थी वई छिरकी तू। नाज़ुक तुझा पेर पदमड़ा विखवराए हबकी तू, नाज मझारा मूंडे निहारे मुर्की थी वई छिरकी तू। टिकल वारी चोलीअ जी छा झालर झरके थी। छम 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 तुझी छेर छमके थी, धक धक मुझी दिलड़ी धड़के थी। ओ छम 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 तुझी छेर छमके थी, धक धक मुझी दिलड़ी धड़के थी। तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी, तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी। छम 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 छम
छम तुझी छेर चमके थी धक धक मुझी दिलड़ी धड़के थी खुदा खुद सूह भरिया खामी का नजरिया हर मानू कोई चवे को काफ जी परिया तो मैं खुदा खुद सूह भरिया खामी का नजरिया हर मानू कोई चवे को काफ जी परिया नजरों खड़ी थी हरी दिल ते क्या मत करके थी छम 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 तुझी छेर चमके थी धक धक मुझी दिलड़ी धड़के थी ओ छम 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 तुझी छेर चमके थी धक धक मुझी दिलड़ी धड़के थी तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी तोखे ॾिसण सां सुहिणी मन में बाहि भड़के थी छम 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 तुझी छेर चमके थी धक धक मुझी दिलड़ी धड़के थी वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अगेन पंहिंजे ख़ूबसूरत महफ़िल में रात जो ख़ूबसूरत पर अवां सभिनी जे लाइ ऐं सभिनी सॼणनि खे सलाम हुजे अगेन अवां जो प्यार अवां जो मोहबतूं ऐं प्रोग्राम में लाइव कॉल्स लाइव कचहरियूं थी रहियूं आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा पर ज़िंदगी आसान तव्हां पाण बणाए सघो था ॿियो केरु नथो बणाए सघे तव्हांजी ज़िंदगी आसान सो वेल कचहरियूं ॾाढियूं आहिनि ऐं ॻाल्हियूं बि खोड़ आहिनि पर छा कजे छा कजे छा कजे सो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं रफ़ीक जमाली साहब से ॻाल्हि कयां थो कपिल जमाली रफ़ीक जमाली रफ़ीक जमाली कहिड़ा हाल आहिनि रफ़ीक ख़ुशि आहे हा अल्लाह जो शुक्र तूं ॿुधाए तूं बि ख़ुशि आहीं तहत बिल्कुलु ठीकु ठाक तुंहिंजी दुआउनि सां तुंहिंजे साम्हूं हा अल्लाह जो शुक्र तूं ॿुधाए कीअं पई ज़िंदगी गुज़रे बसि छा कजे छा कजे छा कजे छा कजे ज़िंदगी गुज़रे थो बसि वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो पलिजे छा कजे छा कजे अदा बसि को कलाम ॿुधा को गानो ॿुधा कलाम न सियारी ॿुधाईंदो मैं ॿुधा ॿुधाए ॿुधाए बरोती जो हा ॿुधा जमाली दास्तां थरा मां दिल वज़ी मां थई सरा मेरा रवां हा किंदत मां बलोच या बलोच बेवफा नहीं वाह बलोच ते बेवफ़ा नहीं ना ना बेवफा ना आहिनि बलोच हल बसि अबा छा कजे छा कजे चलो हिकिड़ो ॿियो बि शेर अथई ॿुधा ॿुधा हे बेवफा दौर में हाणे वफ़ा था घुरियो चरिया साईं जा ॾे शीशे में हाणे दवा था घुरियो चलो महिरबानी महिरबानी अधो असां सां गॾु गॾु भई महिरबानी दोस्त तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया सो काफ़ी दोस्त आहिनि जेके मैसेज बि कंदा थैंक यू वेरी मच आज़ाद अहमद फ्राम नवाब शाह आज़ाद कहिड़ा हाल आहिनि तव्हां ठीकु आहियो सभु ख़ैरु तौफ़ीक़ अहमद आहे असांजो सखर खां तौफ़ीक़ भाउ तव्हांखे बि भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो सो मोहबतूं विरहायूं था प्यार विरहायूं था ऐं मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियुनि में हमेशह शामिलु रखंदासीं अव्हां खे सो राति थिए थी सूर जागनि था ऐं सूर तॾहिं ई जागंदा आहिनि जॾहिं राति थींदी आहे छो त ॾींहं जो सॼो ॾींहुं माण्हू कमकार कंदो आहे ऐं बिज़ी हूंदो आहे त बिज़ी शेड्यूल में माण्हू सूरनि खे यादि कंदो ईंदो आहे राति जो जॾहिं राति थींदी आहे त माण्हू सूरनि खे यादि कंदो आहे तॾहिं असांजा सूर जागी पवंदा आहिनि त सूरनि खे जेकॾहिं सुम्हारिणो आहे त पोइ लाइव कॉल कयो को सुठो सुठो गानो ॿुधायो कचहरी कयो सूर विसारे छॾियो सो मोहबतूं विरहायूं पिया प्यार विरहायूं पिया राति जे हिन पहर में कॉल वठूं था जी अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम केरु आहे साईं साईं सजाद निज़ाम निस्पराम सांगड़ सजाद कहिड़ा हाल अथई
अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां ॿुधायो ठीकु आहियो ख़ैर कहिड़ी था मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे साम्हूं वेठो आहियां छा हाल अहिवाल आहे कीअं पई ज़िंदगी गुज़रे शुक्र अल्हम्दुलिल्लाह बसि मालिक लखे एहसान कयो न एहसान बहितरीन हा चलो गुड गुड ॿियो ख़ुशि आहियो दुआयूं साईं पोइ मुंहिंजो छा कई बकरनि जो तव्हां बिल्कुलु साईं मूंखे यादि आयो इंशाअल्लाह हा पुॼी वेंदा ईद अचे पई जी जी हा न हा न न इंशाअल्लाह तव्हां वटि बिल्कुलु पुॼी वेंदा इंशाअल्लाह चलो ग्रेट ॿियो छा हाल आहे सभु ख़ैरु अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह शो ॾिसे पियो शो ॾिसी पियो साईं बिल्कुलु शो ॾिसां पियो चलो बिल्कुलु चलो भली ॻाल्हि था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां महिरबानी महफ़िल में शामिलु थियण जे लाइ को गानो वानो ॿुधायो भले गानो तव्हां ॿुधाइजो महिरबानी थींदी बहितरीन तूं मञी मञी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾियां हो मां त अर्ज़ थो करे छॾियां ठीकु आहे ठीकु आहे साईं वालिद साहब सलाम थो ॾे वालेकुम अस्सलाम वाल साहब खे मुंहिंजा बि सलाम थैंक यू सर थैंक यू दादा साहिब पुराणो दोस्त असांजे मुंहिंजे शो में बि आयल आहे हिकिड़ो दफ़ो मूंखे ख़ासि करे ॿकरा वठी ॾींदो आहे क़ुर्बानी वारी ईद ते बि ऐं सांगड़ में असांजो पुराणो कॉलर आहे तो थैंक यू वेरी मच भाई ऐं मोहबतूं विरहायूं पिया प्यार विरहायूं पिया ख़ुशियूं विरहायूं पिया ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखां पियो ऐं उहा ई ॻाल्हि वरी चवंदुमि त राति थिए थी सूर जाॻनि था ऐं जॾहिं तव्हांखे सूर ई जाॻाइणा आहिनि त पोइ राति जो सूरनि खे ॿुधंदा कयो यादि कंदा कयो त सूर सुठा हूंदा आहिनि ज़िंदगी में जेकॾहिं तव्हांखे दर्दु आहे को तकलीफ़ आहे को परेशानी आहे या तव्हांखे का एॾी वॾी तकलीफ़ मिली आहे ज़िंदगीअ में त उनखे कॾहिं कॾहिं यादि कंदा कयो अॻियां तव्हांजी स्ट्रेंथ जेका आहे न उहा ॾाढी ज़बरदस्त थी वेंदी सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरहायूं पिया ऐं राज हिन पहर में काफ़ी माण्हू आहिनि जेके मूंखे मैसेज कनि पिया माजिद अली आहे फ्रॉम सांगड़ माजिद थैंक यू वेरी मच मां प्रोग्राम में शामिलु थिया आहियो ऐं ईअं ई मोहबतूं विरहायो प्यार विरहायो ख़ुशियूं विरहायो छा कजे हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम सलाम राजा भाई नूर अली चांग पियो ॻाल्हायां शाहपुर चक्कर मां कहिड़ा हाल आहिनि नूर साहब सब ख़ैर अल्लाह तव्हां ॿुधायो साईं राजा साहब तबियत सही ख़ुशि थिया लॻा पिया आहियो बिल्कुलु ठीकु फौज खे सलाम शहीदनि खे सलाम पाकिस्तान आर्मी खे सलाम जिंदाबाद पाकिस्तान खे वालेकुम अस्सलाम ऐं सदाईं सलाम सलामतियूं हुजनि हा ॿियो ॿुधायो छा हाल आहे ॿियो बसि साईं असां हीअं तव्हां सां शामिल थियूं था जॾहिं तो नूर अली चांद वो उस नाज से बैठे हैं लाश के पास वो उस नाज से बैठे हैं लाश के पास जैसे रूठे हुए को मना रहा है कोई वाह थैंक यू वेरी मच अदो असां सां गॾु गॾो भाई नूर अली चांग शाहपुर चाकर खां महिरबानियूं अवां जो बि अवां प्रोग्राम में शामिलु थिया जी ऐं प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजे पुॼण जी तरफ़ आहे ऐं कोशिशि कंदासीं त हिकिड़ी ॿ कॉल वठूं ऐं कॉल्स खां पोइ वरी प्रोग्राम में अव्हांखे शामिलु रखूं छो त राति जो ही पहर आहे राज हिन पहर में हिन खे खोले छॾ राज हिन पहर में तव्हां जॾहिं ईंदा आहियो प्रोग्रामनि में त ॾाढो सुठो लॻंदो आहे सो अचो को न को सुठो सुठो गानो ॿुधायो हिकिड़ो गीत आहे जेको मूंखे ॾाढो पसंदि बि आहे ऐं हमेशह मां गुनगुनाईंदो बि आहियां पंहिंजी हिन महफ़िल में राहत मिले थी दर्द में राहत मिले थी दर्द में मां प्यार तां सदके हुन प्यार तां सदके राहत मिले थी दर्द में हो दिल में वसायो आहे मूं धरतीअ जे चंड खे धरतीअ जे चंड खे जानिब जो जलवो हर घड़ी हो जानिब जो जलवो हर घड़ी दीदार तां सदके हुन प्यार तां सदके राहत मिले थी दर्द में हो छा कजे कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई खैरियत ख़ुश ठीक ठाक सब खैर अल्हम्दुलिल्लाह खैरियत ख़ुश ठीक ठाक केर पियो ॻाल्हाए काज़ी अब्दुल ॻाल्हायो तो कोयटा कहिड़ा हाल आहिनि काज़ी साहब चाक आहियो चङा भला
शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा सब तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया ठीकु ठाक आहे A1 तव्हांजी दुआउनि सां को वॾे वॾे वारो त पर हड़ी 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 लॻे ई न पियो बसि नेठि लॻी वई तव्हांजी कॉल हा हा असांजी हाणे लॻी वई आख़िर में चलो ॿियो छा हाल आहे ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि हुजो आवाज़ आबाद हुजो असांजी महफ़िल में शामिल थी आहियो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ ठीकु ठाक आहियो ॿियो ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में छा कजे राति थिए थी त सूर जागिनि था हा छो था जागनि तुंहिंजा सूर ॿियो छा सही सूर ॾिसे त ॿुधाए सूर ॿुधाए पंहिंजा थोरा सूर ॿुधाए राति थिए थी त सूर जागिनि था रोल में ॾींहुं गुज़रे थो हा राति थिए थी त सूर जागिनि था वाह साईं वाह छा कजे कुझु न कर बसि ज़िंदगीअ खे आसान बणाए मुंहिंजा राणा थैंक यू भाई थैंक यू वेरी मच अधो असां सां गॾु भाई महिरबानी मां शो में शामिलु थिया सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे शामिलु था रखूं ऐं ईअं शामिलु थींदा रहंदा कयो ऐं खोड़ सार पंहिंजो ख़्यालु रखिजो सो अधो असां सां गॾु राति थिए थी सूर जागनि था भले जागनि पर सूरनि खे सुम्हारिणो पवंदो नेठि त सुम्हारिणो पवंदो सो प्रोग्राम में आख़िरी कॉल शामिलु रखंदासीं उन खां पोइ तव्हां खां इजाज़त वठंदासीं छो त वक़्तु ऐं हू चवंदा आहिनि न ज़िंदगी हर शइ जो हिकिड़ो टाइम हूंदो आहे त असांजे शो जो टाइम बि 11 बजे ताईं अस्सलाम वालेकुम सभु ख़ैर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला हा चाचा तूं ॿुधा सभु ख़ैर हा हिसाब किताब सही है ॾींहं जो छा कंदा आहियो तव्हां बचनि खे स्कूल छॾण छोकिरियुनि खे नौकिरी ते छॾण वरी बचनि खे स्कूल मां खणी छॾण उन्हनि जो मुस्तक़बिल ठाहे असांजी ज़िंदगी में केतिरा ॾींहं चलो महिरबानी को ॿुधायो अॼु शेरो शाइरी को कलाम को गीत को गज़ल हा गीत तव्हांखे ॿुधायां था चौदहवीं का चांद हो या आफ़ताब हो जो भी हो तू खुदा की कसम लाजवाब हो तुम्हीं का चांद हो है जैसे कांध पे बादल झुके हुए आंखें हैं जैसे मई के प्याले भरे हुए मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो चौदहवीं का चांद हो वाह सही वाह चौदहवीं का चांद हो या आफताब हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो महिरबानी चाचा छा कजे मोकिलाइजे हाणे आई होप त तव्हांखे सुठो सुठो गीत बि ॿुधायासीं सुठा जेके आहिनि सो हा सो पाण तव्हांखे सुठा गीत बि ॿुधायासीं सो प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजे पुॼाणे ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी सॼणनि जे लाइ ऐं वेंदे इहो ई मैसेज आहे त मोहबतूं विरायो प्यार विरायो ख़ुशियूं विरायो ख़ुशियुनि जे अहसास में पाण बि शामिलु रहो ऐं ॿियनि खे बि शामिलु रखो सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो दुआउनि में यादि रखिजो इनशाला ज़िंदगी क़िस्मत ई त पैसानो त वरी अव्हां सां दमादम सिंध में मुलाक़ात थींदी जुमे ते छो त दमादम सिंध हाणे हफ़्ते में 2 रातियूं हूंदो जुमो ऐं छंछरु ऐं खोड़ सारा उते गिफ्ट हूंदा आहिनि तव्हांखे जेकॾहिं अचिणो आहे त तव्हां बि पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ऐं असांजे फेसबुक ते पेजिस ते वञो उते तव्हां दमादम सिंध जे पेज ते वञी तव्हां नंबर ते कॉल करे ऐं पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए मुंहिंजे शो में ज़रूरु शामिलु थियो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो मूंखे ॾिजो इजाज़त इनशाला वरी थिए थी मुलाक़ात लव यू ऑल गुड नाइट टेक केयर सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो